बे न्यूज़ में खबरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। मलीर का खबर शामिल कयूं पिया। मुश्ताक अबोल जी रिपोर्ट मुताबिक तेल जे क़ीमतुनि ऐं खाधे जी शयुनि में वाध खिलाफ आल कलमत वेलफेयर एसोसिएशन रज़ाकाबाद तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो। इत्तेहादी हुकूमत मुल्क जे मिसकीन माण्हुनि जो जीवन जंजाल करे छॾियो आहे। तेल जूं क़ीमतूं घटायूं वञनि, खाधे पीते जूं शयूं गरीब मिसकिन जे पहुच खां परे थी वियूं आहिनि। मोहम्मद यूसुफ कलमती, हाजी अली नवाज़ कलमती, इब्राहिम कलमती, खुदाबख्श कलमती, नियाज़ कलमती ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त गॾियल हुकूमत पंहिंजे ग़लति पॉलिसियुनि सबबि मुल्क जे अवाम जो जीवन जंजाल बणाए छॾियो आहे। उन्हनि चयो त तेल जे क़ीमतुनि वधण सां आम वाइपे जे शयुनि में महांगाई थी वई आहे, जंहिं सबबि हेठिएं तबिके जो माण्हू बवेला मानीअ लाइ परेशान आहे। उन्हनि जो वधीक चवणु हो त तेल जूं क़ीमतूं घटायूं न वयूं त मुल्क जा मिसकीन माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थी वेंदा, जंहिंजी ज़िम्मेवार वक़्त जी सरकार हूंदी।